सिलसिलन सा ॾाॾे जे सिलसिले सां हसनी, नाने जे सिलसिले सां हुसैनी, ॾाॾा गुहन जो हसनिया त नाना गुहन जो हुसैनिया। इहे चइबो आहे सिंधीअ में तानीअ पेटे पट। अॼुकल्ह त मुंहिंजा सोहणा न को आॾाणा रहिया न को तानी पेटे जी तोखे ख़बर पई। कारखाननि में पिया कपिड़ा लायलपुर मां ठही अचनि पिया पायूं। हिते जेके पंहिंजे मुल्क जा हूंदा हिकिड़ी हूंदी आहे तानी, ॿियो हूंदो आहे पेटो। मुंहिंजा हिकिड़ा धागा हीअं सिधा लंबा वेंदा आहिनि, इनखे तानी चवंदा आहिनि। ॿियो वरी जेको हीअं वाल जे हिसाब सां धागो हलंदो आहे, इनखे पेटो चइबो आहे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त हिकिड़ो धागो रेशमी हूंदो आहे, हिकिड़ो सोटी हूंदो आहे, हिकिड़ो सादो हूंदो आहे, हिकिड़ो ऊचो हूंदो आहे। पर तानी पेटे पटो हुनखे चइबो आहे जंहिंजो ही धागो ॿई पटो ई पटो हुजनि। हज़रत गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु तानीअ पेटे पक तव्हांखे बि शायदि कान्हे। जेके गौसे पाक खे मञो था सभई चओ गौसल आज़म तानीअ पेटे सच्चो सैयदा आले नबिया। मुंहिंजा प्यारा दोस्तो शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी औलाद आ, मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जो बचड़ो आ। अल्लाह पाक नबी करीम के इरशाद फरमायो इन्ना आतैना कल कौसर। मां हिकिड़ो हाणे तफ़सीर आंदो कराची मां, उन तफ़सीर जी ॾाढी मोहब्बत हुई, कशिश हुई, कोन पे मिलियो न ठाणे मिलियो। 22 जिल्दन में आ। मां जॾहिं आयत खोली इन्ना आतैना कल कौसर, इन जे लाइ लिखे तो मशहूर माना आहे त तोखे असां कौसर नसीब कयो आहे, हौज़े कौसर। पर हकीकी माना हिन जी इहा आहे, हे सूरत तॾहिं लथी ही जॾहिं हबीब जो फर्ज़ंद हज़रत इब्राहिम गुज़ारे वियो हो। वो इब्राहिम जो गुज़ारे वियो, बच्चा अॻु में बि गुज़ारे विया, आख़िरी इब्राहिम बि गुज़ारे वियो। त काफ़र ताना पिया हणनि त मुहम्मद जी पीढ़ी ख़तम। सुभान अल्लाह, समझो तो सही। मां समझा तो मिड़ई था मथो हणो, समझो कोन था। तो सुभान अल्लाह न कभी न छा चइबो नऊज़ बिल्लाह, या अल्लाह पनाह दे गरीब आचारड़ो। हबीबुल करीम जी ज़ात बाबरकात खे ताना हयूं त तुंहिंजी पीढ़ी ख़त्म थी वई आहे, जो आख़िरी पुट बि तुंहिंजो गुज़ारे वियो। हबीब करीम खे दुख थी पियो, अल्लाह ताला फरमायो दुख न कर, इन्ना आतैना कल कौसर। ऐं मुंहिंजा मोहम्मद मां रब करीम तोखे कसरत सां क़यामत ताईं नस्ल ॾिनो आहे। छा ॾिनो आहे? पाक नस्ल, कसरत सां, थोरो न घणो। खुदा जो कसम आहे, हिंदुस्तान वञ, ईरान वञ, चाइना वञ, जर्मनी वञ, जापान वञ, सिंध वञ, लाड़ वञ, लम्मा वञ, पार वञ, मुजादा काछे वञ, बलोचिस्तान वञ, लबनान वञ, ईरान वञ, तुर्किस्तान वञ, कहिड़े बि दुनिया जे ख़िते में वञ जाते मुस्लमान मिलंदा, तोखे उते आले रसूल सैयद मिलंदो। आहे या न आहे? काथे भुट्टा आहिनि त शर कोन्हनि, जे शर आहिनि त मुजादा शेख कोन्हनि, जे शेख आहिनि त वरी अबड़ा कोन्हनि, जे अबड़ा आहिनि त बुरड़ा कोन्हनि, जे बुरड़ा आहिनि त मुजादा लिगारी कोन्हनि, जे लिगारी आहिनि त पिताफी कोन्हनि। को किथे लभे थो, पर वाह मोहम्मद करीम तो सा रब जो वाइदो, इन्ना आतैना कल कौसर। मोहम्मद करीम रू ज़मीन ते तुंहिंजी औलाद पखड़े छॾींदुसि। तो जो नस्ल कसरत सां थींदो, कसरत सां चओ सुभान अल्लाह। मुस्तफ़ा जो नस्ल कसरत सां आहे। बुखारी भी सैयद, राशिदी भी सैयद, लक्यारी भी सैयद, मुजादा जीलानी भी सैयद, शीराजी भी सैयद, भिटाई भी सैयद। एड़े तरीके से मुझा प्यारा भाव अजीज तू सादात किराम जा पाड़ा निहार। महबूबन करीमन अल्लाह सिंह जे दरबार में अर्ज को, या अल्लाह मुझो आखिरी फर्जंद हो 6 महीने जो इब्राहिम, वो भी वापस वरती पो, बाकी मुझो नस्ल किए वधंदो? नस्ल तो हलंदो आ पुट मां, किथा बाबा ॾाढे जो किथा हलंदो?
पुत्र मां हलंदो मुंहिंजो त आख़िरी पुत्र हो मुंहिंजा मौला तो मुंहिंजो कासिम पुत्र अॻ में वफ़ात ॼाराए छॾी तैयब ताहिर पुत्र हो उहो बि मुंहिंजो तो अॻे वफ़ात ॼाराए छॾियो आख़िरी नंढो पुत्र हो 6 महीने जो इब्राहिम उहो बि 6 महीने में हलियो वियो हाणे वरी तो चवी इन्ना तो इना कल कौसर तोखे कसरत सां नसुल ॾींदुसि कीअं थींदो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो प्यारा हबीब मुंहिंजो कानून त पूरी रूह ज़मीन जे इंसानन जो पीढ़ी वारो सिलसिलो औलाद वारो सिलसिलो पुट मां हलाईंदो आहियां पर तो मोहम्मद करीम जे पीढ़ीअ जो सिलसिलो ख़ातून जन्नत मां हलाईंदुसि मुझो कानून तुझे ला निरालो आ चो सुभान अल्लाह डाडे डाडे चो सुभान अल्लाह ऐ मुझा प्यारा हबीब मुझो नस्ल ऐ मुझा प्यारा हबीब तुझो नस्ल मां रब करीम जी ज़ात बाबरकात तुझे पाक दामन फातिमा ज़हरा जे पेट मां हलाईंदुसि मां रब कुदरत जो कानून ठाहियो आ यफ़अलुल्लाहु मा यशा मुझो शान आ मांखे जीअं खपे तीअं कयां ॿियनि जे लाइ ॿियो कानून आ तो महबूब जे लाइ ॿियो कानून आ तुंहिंजे लाइ तख़सीस आ ख़ुसूसियत आ अल ख़ासत मा ला यूजद फी गैरिही ख़ासो चइबो ई उनखे आ जेको ॿिए में न लभे तुंहिंजे लाइ मख़सूस हुजे आदम खां वठी करे आख़िरी इंसान ताईं पीढ़ी पुटनि मां हलंदी पर तो मोहम्मद करीम जी पीढ़ी ख़ातून जन्नत मां हलंदी जेके फातिमा जा बच्चा हूंदासीं त मोहम्मद करीम जा अहल बैत हूंदा हसन भी नबी करीम जी आला चो सुभान अल्लाह हुसैन भी नबी करीम जी आला चो सुभान अल्लाह मुल्ला जी छिता थियान चवन था हसन भी अहल बैत नाहे हुसैन भी अहल बैत नाहे ओ अदा चल खुदा हिदायत करे मां तो चवा हसन अहल बैत आहे हुसैन भी अहल बैत आहे कुरान भी शाहिदा त हदीस भी शाहिदा तू तो चवीए अहल बैत नाहन मां वधीक तुंहिंजे लाइ कोन थो चवां मां एतिरो चवां थो त तू भी पीउ जो पुट नाहे अल्लाह अकबर या रसूल अल्लाह एकड़ो काफरा महबूब के चई तू जादूगर नबी करीम जी ज़ात बाबरकात के जमल जादूगर चयो त अल्लाह पाक फरमा मुंहिंजा हबीब तू चुप कर मां तो जवाब ॾियांसि अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात कुरान पाक में उनजा निशान ॿुधाया उन्हीं माण्हूअ जा जेको हबीब करीम जी ज़ात बाबरकात के जादूगर पियो चवे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए चुगलखोरा बदमाशा वायदे खिलाफा बुछड़ो आ मालदार भली हुजे पर माल उनके फायदो कोन ॾींदो अल्लाह ताला जी ज़ात उन जूं 9 निशानियूं ॿुधाए आख़िर में फरमाए तो उतुल्लिम बाद ज़ालिक ज़नीम ओ मोहम्मद मिठा ये 9 त ऐब इन्ही में आहिनि पर ॾहों ऐब इहो अथसि त जो हिलाल जो नथी इहो थकिजी पिया हो ॾाढे त चओ इहो हिलाल जो नाहे जेको तुंहिंजा ऐब थो कढे तोखे घटि वधि थो ॻाल्हाए तोखे ईज़ाए थो ओ मुंहिंजा दोस्त वलीद बिन मुगीरा उन जो नालो आहे पंहिंजे ज़ाल वटि तलवार खणी वञी बीठो आहे ज़ाल खे चई ॻाल्हि ॿुध माउ खे चई ॻाल्हि ॿुध माउ वटि वियो तलवार खणी अम्मा जी अॼु मोहम्मद करीम मुंहिंजा ऐब ॿुधाया आहिनि 9 ॻाल्हियूं सचूं आहिनि पर 10 जेका ॻाल्हि ॿुधाई अथई उन में मूंखे पक नथी पवे तोखां पक करण आयो आहियां चयो अथई त चुगलखोर आहे उहो बि आहियां चवे थो वाइदे ख़िलाफ़ आहे उहो बि आहियां चवे थो बदमाश आहे उहो बि आहियां चवे थो सरकश आहे उहो बि आहियां चवे थो मालदार आहे पर माल उनखे फ़ाइदो कोन ॾींदो इहे बि ॻाल्हियूं आहिनि इहे सभई ॻाल्हियूं जेके चयूं अथई से सचूं आहिनि पर हिकिड़ी ॻाल्हि चई अथई उतुल्लिम बाद ज़ालिक ज़नीम इहो हराम जो
बिजो ये सिंधी में चेबा फुड़ो फुड़ो थी भिड़ा गड थियो ओ मुजी अम्मा हाने गाल बुधा त मोहम्मद करीम जी आ गाल सच्ची आ या कूड़ी आ मां उती चे डोह बश्क तलवार फिटी कर वायदो कर त सच्ची गाल बुधाया चई बस तलवार उछलाया तो वायदो कया तो लात मनात जो कसम खणा तो कोन विणंदो सा गाल सच्ची कर के सच्ची गाल आहे त तो जो पी मालदार हो ॾाढो पैसन जो धनी हो पर हुयो खदड़ो छा हो खदड़ो हो पो मुखे दिल में ख्याल थियो त हे माल कंखे मिलंदो हिन जो त हाल ही कोने खदड़ो आ काडो औलाद थींदी हिन बनिय जो हिन बाग जो हिन ढगन जो हिन बकरन जो वारस कयो थींदो पो दिल में सोचम त का पंहिंजी मुड़सी कया पो हिकड़ो असा जो नौकर बकरार हो बकरियूं चारींदो हो ओ उनी बकरार खां कारो मोकरायम तू इन मां जाओ आ मोहम्मद मीर सच्चो आ चओ सुभान अल्लाह इन्ही आयत जे तफसीर में मशाइख उज़ाम मुफस्सिरीन किराम उलमाए उम्मत जा वली कामिल अकमल जे मथा इल्म तफसीर जो दारो मदार आ उन सबनी लिखियो आ त रसूलुल्लाह जे गुस्ताखी करण वारे जी इहा बि पक्की निशानी तव त पीउ जो पुट न हूंदो वो खणी लज जे करे गोड़े पाड़े वाला एक बे जी पढ़ न खणो पर खबर तहां के होंदी त कंजो फर्क वनी गोलियो पे अदबन के गुस्ताखन के नबी जे गुस्ताखन के अल्लाह ताला फरमाइंदो अल्लज़ीन युज़ून अल्लाह व रसूलहु लानहुमुल्लाह फिद दुनिया वल आखिरते व अअद्द लहुम अज़ाबम मुहीना जेके अल्लाह के अल्लाह जे रसूल के ईज़ा वथा जल प्या अल्लाह ताला फरमाए तो लानहुमुल्लाह फिद दुनिया वल आखिरत उनते अल्लाह जे ज़ात अल्लाह जे रसूल जी आखिरत में दुनिया में लानत आ व अअद्द लहुम अज़ाबम मुहीना उनन जे ला ख्वारी वारो अज़ाब रब करीम तैयार करे छजो आ अदा मां चवा त ही पुट तुंजो नाहे मुखे को चवे त मौली साहब ही पुट तुंजो नाहे ओ मुंजा मिठड़ा भाव अज़ीज़ मुखे दुख थी दो तो मुझी औलाद के मुझे लाए तो चवे तो जो पुट ना है अदा जे को आले रसूल जे ला चवे तो रसूल जी औलाद ना है सच बुधा तो मुझे महबूब के ईज़ाए थो या न हथ मथे खणी चो हथ मथे खणी चो मां तोखे चवा तई तो जो पुट ना है तो बंदूक हणी कढे जे कर वस पुजई त लठ हणी कजे अरे मुझे पुट खे तो चवी मुझो ना है इन खां भी वधीक गार केड़ी आ अबा थींदी गार जो कंहिंजे पुट खे चइजे तूं पीउ जो नाही हसनैन करीमैन खे जेको चवे त आले रसूल न आहिनि ख़ुदा जो कसम आहे अहिड़ी ॿी का गार आहे कान का ऐं जेको रसूलुल्लाह खे गार ॾेसो हिलाली हूंदो या हरामी हूंदो चइसि हसन हुसैन अहल बैत न आहिनि को साबित करे त लख रुपयो ॾियांसि ये तुझे लख जी जरूरत ही काने का आयो लख बनी पांजे पिणे जे घर रख लखो जई त पिने छो खुदा एड़ो पिनायो तस जाथे काथे हाने जलसो तो करंदा वारो क्यों मां जेड़ो क्यों शीयन सा दंड पियो हाने पैसा भरे जो अल्लाह जे जा लठ के मुजादा आवाज कोन हुंदो आ बियो खुदा छा करे इन दुनिया में पिनाए छड़ीन दर दर झोलियूं झलियो बीठा होडो चवन त गैरुल्लाह का न वठो ए हेडो गैरुल्लाह का वठदा वतन पिनदा वतन खुदा ताला दर दर ठोकर जाथो लंघे त वञई थो केर थो वञे चे मलऊन थो वञई मलऊन जह गोठ जो आ बच्चो बच्चो जिथा निकरंदो आ जिथा निकरे गोठ मां बच्चा छा चवंदा आहिनि लानतुल्लाहि अलैकुम दुश्मनाने अहल बैत तहां बि सबक याद कयो भला सभई चओ लानतुल्लाहि अलैकुम दुश्मनाने मज़ो न आयो ॾाढे चओ लानतुल्लाहि अलैकुम दुश्मनाने माना ऐ अहल बैत जा दुश्मन हो शल खुदा जी लानत हुजे ॿियो कहिड़ो इनाम हुजे इहो खोड़ो अथनि
तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का, तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का। या रसूल अल्लाह तू है ऐने नूर, तेरा सब घराना नूर का। तू है ऐने नूर, तेरा सब घराना नूर का। चौ तू है ऐने नूर, तेरा सब घराना नूर का। चौ सुभान अल्लाह। मुस्तफ़ा नूर, मुस्तफ़ा जा बच्चा ब नूर, महबूब जो खानदान ब नूर अला नूर। अदा ही चवंदा नबी नूर ना है, मां चवां त हीअ रात ना है, मतलब छा? कवड़िया हो थकजी पिया हो, पोइ भला दुआ ख़ैर जी थकजी पिया हो त थक जाओ तो दुआ घुरो। ओ मुझा सोहना, ओ मुझा मिठड़ा भाव अज़ीज़, महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खानदान के असां त नूर था चऊं, ही था चवनि त नबी भी नूर ना है। भला हाणे समझाया था कि गाल मां रात लाड़काने में भी मिसाल ॾिनो, हिते भी ॾियां थो। ही अच्छो रूमाल आ, छा आहे माना? माना कारो ना है। रात माना सोहणो आ, माना कोझो ना है। सोहणो आ माना कोझो ना है। मिठो आ माना थधो आ माना, छो त हिक ॿिए जूं शयूं ज़िद आहिनि। नूर जो ज़िद बशर ना है, नूर जो ज़िद ज़ुल्मत आ, ऊंदाही आ। समझो था नूर जो ज़िद छा है? ऊंदाही, ज़ुल्मत। हाणे हे था चवनि नबी नूर ना है, माज़ल्ला माना चवनि था त नबी ऊंदाही आ। हाणे तोखां पुछां थो त मुस्तफ़ा ऊंदाही आ या सोझरो आ? कुरान तो फरमाया अय्युहन नबियो इन्ना अरसलनाका शाहिदम व मुबश्शिरम व नज़ीरम व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा। सही आप साहब कुरान अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो बिइज़्निही व सिराजम मुनीरा। ऐ मुझा महबूब मोहम्मद करीम तू रोशन सिज्जा, चो चो रोशन, भला रोशन ॾियो आ या सिज्जो आ या चंड आ, पर आहीं रोशन। छा है मुस्तफ़ा चो रोशन आ, ज़ुल्मत ना है। चो मुस्तफ़ा ज़ुल्मत, पोइ जेको रोशन आ तंहिंखे नूर चइबो आ। ओ मुंहिंजा अदा जेको मुंहिंजा दोस्त नूर न हूंदो आ, हे बि विछड़ा मिलिया हाणे। नंढे हूंदे जूं यारियूं अथनि। ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, हुतां उथियो आहे हुते छिक थी अथसि। इहा अथव मोहबत। छा आहे बाबा? हिननि पोढ़नि जेतिरी मोहबत न वहाबिन खे नबी करीम सां हुजे हा त बि जन्नत में हलिया वञनि हा। ॾिसो त कशिश थी हे आयो, हिन ट्रप भरियो। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, चओ मुंहिंजो हबीब नूर आ, चओ मुंहिंजो हबीब। या तव्हांखे नुस्खो यादि कजो, जेको न चवे त नबी नूर नाहे, उहो नबी करीम खे नऊज़ बिल्लाह ऊंदाही थो मञे। ऐं महबूब खे क़ुरान नूर चयो आहे। छा चयो अल्लाह? क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो आ, बेशक मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात वटां मुहम्मद मिठो तव्हां ॾे नूर थी आयो आ। अकेलो न आयो आ, व किताब मुबीन, ऐं पाण सां रोशन किताब भी खणी आयो आ। चओ मुस्तफ़ा रोशनी आ, चओ मुस्तफ़ा नूर आ। भिटाई साहब न आयत जी माना थो करे माणिक मिट संदोम ऊंदाहीअ में सोझरो।
मान को मिट्टू संदोम ऊंदा ही में सोजरो हशर वेले हिसाब जे छड़े ना वींदोम वो सारियूं सॾ कंदोम मुंहिंजो कोहार लुके चधणी हबीब जाते आयो ताते दिलियूं रोशन घर रोशन मुल्क रोशन हाँ दा चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह दुरूद मुझे हबीब ते बुलंद आवाज़ सां अञा ॾाढे सुर आवाज़ कढो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम महबूब जो जिस्म नूर हो तरी मुस्तफा के पाछो भी न हो चओ सुभान अल्लाह हिन के भी पाछो आ हिन तार के भी पाछो आ हिन कपड़े के भी पाछो आ पर आहीनो साफ आ उन आहीने के रखबो त पाछो नजर ईंदो मुस्तफा करीम सिज में या चंद्र में हलंदा त पाछो न हो अल्लामा अली कारी रहमतुल्लाह अलैह शिफा शरीफ जे शरह में लिखियो आ त नबी करीम ज़िल्लल शख्सिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी शम्सिन वला कमरन लिअन्नहु कान नूरा तो जिया तो बुधाए सबब तो बुधाए त मुझे महबूब करीम के सिज में ऐं चंद्र में यानी सिज जे रोशनी में हले चंद्र जे चांड्रोखी में हले त महबूब जे जिस्म जो पाछो कोन हुंदो हो इन्हीअ जे करे पाछो कोन हो जो ले अन्नहु कान नूरन इन्हीअ जे करे मुस्तफा के पाछूलो कोन हो जो मुहम्मद नूर हो तवा असा के चौंदा हो पारे चा ये न असा वरी तवा के चौंदा हूं पारे चा असा ने मशहूर आबा मेहरापुर केड़ी चई पार वारी हां न सही ओही जेका डोकरी जे भर में आ इते हो बुजुर्ग गुलाम रसूल जतोई बिना पाछे तू जो पाक जिस्म मख खे न वेहण जो तो ते हुकुम वद यूसुफ खां आहे तुंहिंजो हुस्न पसी हूर थियूं हैरान नबी तुझे शान मथा कुर्बान नबी मुझा बार बचा जिंदो जान नबी तुझे शान मथा मुझो हबीब नूर आ मुझो महबूब हबीबन करीमन जे जिस्म ते मख बि न वेंदी महबूब जे जिस्म ते त कान वेहे पर हबीब करीम पंहिंजी पोती या चादर मुबारक ये परे उछले रखी छॾे न त उते बि मख न वेंदी छो त मख खे ख़बर ही त हे ॿिन्ही जहाननि जे सरदार जी चादर आहे ऐं मुल्ला खे रुगो थोरो गुड़ मखे मार्केट में विहार साईं तो चवे त गुड़ मखण जी बि ज़रूरत कान्हे रुगो वेहारियोसि त पाण ई चढ़ी वेंदुसि शक्ल ॾिठी थी पंहिंजी शक्ल शीदीअ सॼी उमिरि में ॾिठो आहीनो कोन ग़रीब ताऊं पुट सूधो पे गॾियो शीदी शीदी सम्झो था सोहणो थींदो आहे पुट बि गॾोसि पाण पोढ़ो पुट नंढड़ो दग ते को आहीनो पियो नंढड़ो छोकरे खणी ॾिठी कि अब्बा चई छो चई ड्रे ॼारे थो शीदी जे पुट जा चप बि सनड़ा सोना ॾिठई जो पंहिंजी शक्ल कारी छोकरे सॼी ज़िंदगी आहे ॾिठो कोन्हो हिन लेखे त को अंदर लिको वेठो आहे त शीदी पोढ़ो थो चए केरु आबा चई अलाए केरु आबा ड्रे ॼारे थो चए मांखे ॾे मां थो भरसा के ठाहियां हीअ जो पोढ़े ॿिनि सिलसिलनि सां ॾाॾे जे सिलसिले सां हसनी नाने जे सिलसिले सां हुसैनी ॾाॾ गुहन जो हसनी आहे त नान गुहन जो हुसैनी आहे इएं चइबो आहे सिंधीअ में तानीअ पेटे पट अॼुकल्ह त मुंहिंजा सोहणा न को आॾाणा रहिया न को तानी पेटे जी तोखे ख़बर पई कारखाननि में पिया कपिड़ा लायलपुर मां ठही अचनि पिया पायूं
हिते जेके पंहिंजे मुल्क जा हूंदा हिकिड़ी हूंदी आहे तानी ॿियो हूंदो आहे पेटो मुंहिंजा हिकिड़ा धागा हीअं सिधा लंबा वेंदा आहिनि इनखे तानी चवंदा आहिनि ॿियो वरी जेको हीअं वाल जे हिसाब सां धागो हलंदो आहे इनखे पेटो चइबो आहे कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त हिकिड़ो धागो रेशमी हूंदो आहे हिकिड़ो सोटी हूंदो आहे हिकिड़ो सादो हूंदो आहे हिकिड़ो ऊचो हूंदो आहे पर तानी पेटे पट्टो हुनखे चइबो आहे जंहिंजो ही धागो ॿई पट्टो ई पट्टो हुजनि हजरत गौसे आजम रदी अल्लाह ताला अन्हु तानीअ पेटे पक तहां के भी शायद काने जेके गौसे पाक के मनो था सभई चो गौसल आजम तानीअ पेटे सच्चो सैयदा आले नबिया मुझा प्यारा दोस्तो शेरे खुदा रदी अल्लाह ताला अन्हु जी औलाद मुझे महबूब मोहम्मद करीम जो बचड़ो आ अल्लाह पाक नबी करीम के इरशाद फरमायो इन्ना आतैना कल कौसर मां हिकिड़ो हाणे तफ़सीर आंदो कराची मां उन तफ़सीर जी ॾाढी मोहब्बत हुई कशिश ही कोन पे मिलियो न ठाणे मिलियो 22 जिल्दन में आ मां जरी आयत खोली इन्ना आतैना कल कौसर इन जे लाल लिखे तो मशहूर माना आया त तोखे असां कौसर नसीब कयो आ हौज़ कौसर पर हकीकी माना हिन जी इहा है हे सूरत तदह लथी ही जरे हबीब जो फर्जंद हजरत इब्राहिम गुजारे वियो हो वो इब्राहिम जो गुजारे वयो बच्चा अग में भी गुजारे वया आखिरी इब्राहिम भी गुजारे वयो त काफर ताना प्या हणन त मोहम्मद जी पीढ़ी खत्म सुभान अल्लाह समझो तो सही मां समझा तो मिड़ई था मथो हणो समझो कोन था तो सुभान अल्लाह न कभी न छा चेबो नऊज़ बिल्लाह या अल्लाह पनाह दे गरीब बेचारो हबीबुल करीम जी ज़ात बाबरकात के ताना हयूं त तुंहिंजी पीढ़ी खत्म थी वई आ जो आखिरी पुट